नाज़रीन, अहम ख़बर सां तव्हांखे आगाह कंदा हलूं त मोरो सिंध कॉलोनी जे रहवासी अली अकबर जतोई जो चवणु आहे, मुंहिंजे चाचे हाजी मोहम्मद जतोई मूंखे माराइण जी कोशिशि कई आहे ऐं हू मुंहिंजे ॾाॾे जी मिल्कियत जेका मुंहिंजे हिसे में थी अचे उनखे फॿाइण थो चाहे। इन बारे में असां तफ़सील कंदासीं मोरे खां सियालाबाद न्यूज़ जे नुमाइंदे अनवर सोलंगी खां। जी अनवर, छा सूरत हाल आहे मोरे जी? जी अली हसन, मोरो जी सूरत हाल इहा आहे त मोरो सिंध कॉलोनी में रहंदड़ नौजवान अली अकबर जतोई जो पंहिंजे चाचे हाजी मोहम्मद जतोई खिलाफ़ मोरो मीडिया जे आॾो एहतिजाज। अली अकबर जतोई मोरो मीडिया जे आॾो पंहिंजे चाचे खिलाफ़ दाईंदे ॿुधायो त मुंहिंजो चाचो हाजी मोहम्मद जतोई मूंखे माराइण जी कोशिशि करे मुंहिंजे ॾाॾे जी मिल्कियत जेका मूंखे विरसे में अचे थी उनखे फॿाइण चाहे थो। इन वधीक ॿुधायो त जंहिंजी मां अॻु में बि मीडिया कई हुई पर मूंसां इंसाफ़ न थियो। पुलिस ऐं बासर बि मुंहिंजे चाचे सां गॾु आहिनि ऐं अॻु में बि पुलिस ऐं बासरनि मूं ते तशदुद करे मूंखे उछलाए विया हुआ ऐं हाणे बि मुंहिंजे चाचे जे ख़िलाफ़ु मूंखे मीडिया करण ते अगवा कराइण जूं ऐं जान सां मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि अलॻि अलॻि नंबरनि तां, जिन जी रिकॉर्डिंग नौजवान पिणु मीडिया जे आॾो पेश कई आहे, जंहिंमें नौजवान खे अगवा ऐं जान सां मारण जूं धमकियूं आहिनि। अली अकबर जतोई नौजवान वस वारनि आला इदारनि IG ऑफ सिंध साइबर क्राइम सुप्रीम कोर्ट SSP अल्ताफ़ लेगारी मुराद अली शाह इमरान ख़ान खे अपील कई आहे त जंहिं नंबर तां उनखे धमकियूं मिलियूं आहिनि उन नंबर खे ट्रेस करे ऐं धमकियुनि ॾींदड़नि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। उन नंबर ॾींदे नोट करायो आहे त 0305 45 50 820 इहो नंबर मूंखे मुसलसल धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिंजी हुन वीडियो पिणु असां वटि महफ़ूज़ कराई आहे। इन वधीक मीडिया जे आॾो ॻाल्हाईंदे चयो आहे त अगरि मूंखे कुझु बि थियो या मां अॻुवा थी वियसि त मुंहिंजो जानी माली नुक़सान जो ज़िम्मेवार काल ते धमकियूं ॾींदड़ मुंहिंजो चाचो हाजी मोहम्मद जतोई हूंदो ऐं मुंहिंजो ही बयानु रिकॉर्ड ते पिणु रखियो वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी वॾी महिरबानी अनवर अपडेट करण लाइ। नाज़रीन, हुयूं इन वक़्त जूं ख़बरूं। मज़ीद ख़बरूं ॾिसण लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। मां अली हसन ख़ासि के लिए ॾिसंदा रहो सियालाबाद न्यूज़।